असा शादी नबी दे तरीके ते न था क्या अच्छा खत छाते यट शादी थी नहीं ना जट पूछा ये जो गाड़ियों आयो है कुआर वचन दा वञो या पीढ़ीअ ते पिया वञो कुआर हिकिड़ी ॾेढ सौ गाॾियूं कुआर हाथी टंगू माऊ मती हाणे वरी ॿियो जट पुछंदो एतिरो साउंड आयो एक साउंड पुट तो पढ़ाई सॼो ॻोठ तो पढ़ाई एक साउंड जो शादीअ में जा मिड़ाई धम चाले हवा एक साउंड भी आयो आहे भला जैक्सन के थे जे थे बुंडे टंग बा बाबू आप पीर सादिक दे फोन कर अच्छा भलो छोकरा के थे जेके ने जैक्सन के नचना सिंधड़ी हम बजेड़ा ये छोरा तो घोटे जापो फाटा नमासा ये पूरे सना काम बताएं अरे फिदा एक साउंड फिदा भलो उस्ताद बट्टे से जत हर जल से नहीं दो आने वाली मुझे जल सो भी कराई पर मारो कि नहीं आंखें ये बड़ा राज पर भला ये हाथ मोना अब वो छोकरा भी आए डाक से आई जेके डाकसन पे छोरा नचन आहिनि हाणे शादियूं हलन पियो भले ॾिसजो ये एॾा ने भागा आहिनि ता सॼी कन्या खे गालियूं भले ॾिसजो बि सादे कतारो अॼु मूंखे जो आचरो न 7 कन्या मूंखे ये छोरा ही बधा पे छाप चली गाड़ी में आ गया इन्हें की गाड़ी में जे पोया बाकी सकी कन्या पोया उनमें न्याणियों में चलाऊं ये छोरा इधर ने भागा खैर तो जनाजा में करी जा साहबा पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ सुभान अल्लाह जो तो हदीस पढ़ा मैं यार हाने मजो न था कयो काबड़ जी भी आयो काबड़ को तो मुझे बन्नी आजा राज पर काबड़ जो तीनों तो बुधाया कि अगे ही दुख आइला ही मुझे भेणा जो गुजारे अरे तो मैं टैक्सी करे आ गया सही रोशन जो से टैक्सी किराए के गाड़ी करे आ कंपनी पता रोशन जल सो रखे न तावन कला दे सब रोशन जल सो रखे तो मतलब पंजाब मुझे बाजार के साथ करे फलाने दुकान किया वो उते मुझे खातवा उते पकटा चावल रखा सुभान अल्लाह वरी दियो राज पर उठी दे एको साउंड वाले के किरायो मानी बस वरी दियो राज पर उठी दे मुझे पाडो पीछो देखो ही खैया करने टेके में हला कर बोला वरी दियो राज पर उठी दे घबराए न रोशन मोल गंजी मानी मां मोल गंजी मानी वो करे जेको तादो पट्टी दन जो पिलाट खपा थोड़ा ही पालना है मैं हूँ पालना या रसूल अल्लाह भली शादी के लिए हुजूर फरमाए इन्ना आज़म निकाह बरकत ऐसरु मऊना भली शादी हुआ तो जैमें खर्च सफा थोरो असां जो नबी शादी जे भली शादी खर्च सफा घट फोटो पढ़ाइनो न 5 संजा बिस्कुट वठी मोल के फोन निकाह बड़ी बिस्कुट वरा काए ट्रैक्टर वनी हणो न कयो जाया खर्चा
या रसूल अल्लाह भला बुरी शादी केड़ी आ बस यार हां मां करे साईं जावेद रहमान साहब भी अची वियो ॿिया बि बुज़ुर्ग आहिनि अजल सुधीर ताईं हलनि जेकर केर बि साथी वञण जी कोशिशि था कनि छो त मज़दूरी मिलंदी अथव दुआ में दुआ उम्र में रड़े थो रड़े सॼी संद उनजी मानम बलोचिस्तान गंदावा पाक जे को नालो फकीर इनखे दुआऊं बीमा जो दुआऊं दरमान घटि न जो बीमा जो दुआऊं सना तो करे मिठे मोहम्मद की सब जो सुधा जो इंशाल्लाह नमाज पढ़ंदासीं मस्जिद के आबाद कंदासीं अबे अम्मा जो अदब कंदासीं पाले वालों सां सुठा सब साथी वेठा हुजो फकीर जा मौलूद थींदा वरी साईं जो बयान वरी साईं इब्राहिम देखो बड़े वा रोशन को कज पड़ी जलसो रखो सबको मोल हां के दिन उठे पर पहिरियों मुंहिंजे फ़कीर जो मौलूद थी मूंसां गॾु अथव उबैदुल्लाह साहब तव्हांखे मौलूद ॿुधाईंदो चोट जो तव्हां वरी भाड़ो ॾिजोसि कोट मोट मींहं ॻाइणु जेको तव्हां मौलूद आहिनि न ठाहियो हाणे तव्हांजे ठारू साम्हूं शमन मीराली आयो 3,93,000 ॿियो तव्हां मौलूद आहिनि खीसे में ॾेम सब साथी वेठा हो मां फकीर रोशन खे मुबारक थो ॾियां ॻोठाणनि खे पारक थो कयां त फकीर रोशन न चढ़ो वारिस ख़ुदा अलाह जहिड़ा कम वठे अलाह कम वठंदो ई नंढ निमरूद खे कंहिंखां मारायूं हाथीअ खां मच्छर नंढड़ो अलाह कम वठंदो ई नंढड़नि खां कमज़ोरनि खां रब तो जे ॾाढो त मां पाण आहियां ॾाढा नथा जो सुभाउ मोहम्मद जा आश कबैयो तबरत करे छा कबैयो त अल्लाह तव्हांखे बरकत ॾे हाणे नात खान खे दात बि ॾिजो दात माना सुभान अल्लाह दात बि ॾिजो वरी इमदाद बि